नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो सभिनी ॾिसंदड़नि खे आवाज़ टीवी सतह पारां जश्न आज़ादी जूं लख लख वाधायूं। हलंदासीं हिलाइसर। सिंध समेत सॼे मुल्क में 74हों आज़ादी जो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। ॾींहं जी शुरूआति तोपनि जी सलामी सां कई वई। वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में 31 तोपनि ऐं सूबाई गादी वारे शहरनि में 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वई। फजर जी नमाज़ में मुल्की तरक़ी, सलामती, एके, अमन ऐं ख़ुशहाली तोड़े कश्मीरियुनि जी जदोजहद जी कामयाबी लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। ऐवान सदर इस्लामाबाद में क़ौमी झंडो फड़काइण वारी मुख्य तक़रीब सदर डॉक्टर आरिफ अलवी, टिनी हथियातुनि फ़ौजुनि जा सरबराह, वफ़ाक़ी वज़ीर, क़ौमी असैम्बली तोड़े सेनेट जा मेंबर ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ीर शरीक थिया। सदर डॉक्टर आरिफ अलवी क़ौमी झंडो फड़कायो। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिं दहशतगर्दी खे शिकस्त ॾिनी। वॾियुनि क़ुर्बानियुनि खां पोइ पाकिस्तान ठहियो आहे। कोरोना बावजूदि असां मुआशी तरक़ी हासिल कई। पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमन जे क़याम लाइ अहम किरदार अदा कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां जश्न आज़ादी जे मौक़े ते क़ौम खे वाधायूं। संदसि चवणु आहे त पाकिस्तानी अवाम जी फलाह बहबूद ऐं ख़ुशहाली ते ध्यानु ॾिनो पियो वञे। पाकिस्तान कश्मीरियुनि जी भरपूर हिमायत जारी रखंदो। अफ़गानिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम लाइ बि पाकिस्तान सियासी हल जी हिमायत जारी रखंदो। क़ाइद-ए-आज़म जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। पाकिस्तान नेवी अकेडमी जा 2 दस्ता शामिल। नेवल कमांडर सोहेल अहमद ख़ास महिमान तौर शरीक थियो। लाहौर में बि अल्लामा इक़बाल जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली वारी तक़रीब मुनक़िद कई वई। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी काबीना मेंबरनि समेत क़ाइद-ए-आज़म जी मज़ार ते हाज़िरी। क़ौमी झंडो बि फड़कायो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त असांखे हिन वक़्तु मुतहद थियण जी ज़रूरत आहे। अॼोके ॾींहुं कश्मीरी अवाम खे बि यादि रखणु घुरिजे। कोरोना खां बचाव लाइ अवाम खे वैक्सीन लॻाइणु घुरिजे। वैक्सीन ई वायरस खां बचाव जो हल आहे। सिंध हुकूमत ऐं PTI जी सिंध में सुठी वर्किंग रिलेशनशिप आहे। इस वतन का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, तेरा कभी पाकिस्तान छोड़ेंगे न साथ हम, हाँ छोड़ेंगे न साथ हम। सिंध समेत सॼे मुल्क में जश्न आज़ादी जे मौक़े ते इमारतूं, घर ऐं घटियूं सावन झंडनि ऐं झिटियुनि सां सिंगारियूं वयूं। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, नवाबशाह, मीरपुर ख़ास डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में झंडा फड़काइण वारियूं तक़रीबूं, जश्न आज़ादी जे सिलसिले में रैलियूं बि कढण जो सिलसिलो जारी। जश्न आज़ादी के सिलसिले में सिंध रेंजर्स के एहतमाम हेठि क़ाइद-ए-आज़म जी मज़ार ते तक़रीब। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल नदीम अहमद अंजुम ख़ासि महिमान तौर शरीक। तक़रीब में DG रेंजर सिंध मेजर जनरल इफ्तिख़ार हसन चौधरी, IG पुलिस मुश्ताक महर, सीनियर सिविल फ़ौजी अमलदारनि तोड़े आलमनि जी भी शिरकत। तक़रीब दौरान ख़ासि डॉक्यूमेंट्री ॾेखारी वई। कराची के सिविल सेंटर में जश्न आज़ादी के सिलसिले में झंडो फड़काइण वारी तक़रीब। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह झंडो फड़कायो। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त 14 अगस्त पाकिस्तानियुनि जे लाइ सभ खां वॾो ॾींहुं आहे। सभिनी खे गॾिजी जश्न आज़ादी मल्हाइणु घुरिजे। बलोचिस्तान के इलाइक़े लोरालाई में FC ते दहशतगर्दनि जो हमलो। FC के जवाननि जी भरपूर कार्रवाई 3 दहशतगर्द मारिजी विया।
फायरिंग जी ॾे वठि में FC जो नाइक शरीफ़ शहीद थी वियो। मेजर कासिम ऐं सिपाही ज़ख़्मी CMH अस्पताल कोयटा मुंतक़िल। शिकारपुर भरिसां नाफरकोट थाणे जे हद में पुलिस जे मुक़ाबले में बदनाम थाड़ेल झंगल तेगाणी ऐं जान मोहम्मद तेगाणी जे मार्जन ते वॾे वज़ीर पुलिस पार्टी लाइ 50 लाख रुपया इनाम जो ऐलान करे छॾियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ॿई धाड़ेल ॿिनि पुलिस एहलकारनि मुनवर जतोई ऐं अब्दुल ख़ालिक जे क़त्ल में मुलविस हुआ। ॿिन्ही धाड़ेलनि जे मार्जन सां पुलिस जो बुलंद थियो आहे। मुल्क में कोरोना वायरस वधीक 73 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। 4786 नवां केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान कोरोना जाकारी केसेस जी शरह 8.9% रही। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना सबबि फौतुनि जो अंग 24,339 थी वियो ऐं मजमूई केसेस 10,94,899 ताईं पहुची विया। 4,343 मरीज़ कोरोना मां सिहतयाब थी विया। कुवैत सईद खान में पतोजा पुल वेझो ट्रैक्टर ट्राली पलटी, हिकु ॼणो फौत थी वियो। फौती जी सुञाणप शहदादपुर जे ॻोठ यार मोहम्मद द्रोही तौरु थी। ऐं खोड़ा में नंढे भाउ हथां गोलियूं हणी ज़ख़्मी कयल नौजवान फौत थी वियो। मियां खाधो मुस्लिम ॼण अस्पताल में दम मिलियो।